हाँ अब सुनाओ। खैर है, हो जाता है कभी कभी। जी भाई। हाँ है दम लबों पर है निकल जाता नहीं, है जबरदस्त। यार की कोई खबर लाता नहीं, यार की कोई खबर लाता नहीं, दम लबों पर है निकल जाता नहीं, दम लबों पर है निकल जाता नहीं। वाह फकीर वाह। साईं तमामु हे किसो वॾो आहे, जी। सूरन जो किसो तमामु घणो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अॼु दोस्त हिकिड़े कलाम मूंखे फरायो थो, जी, जेको जी। पुराणो कलाम थियो उहो ॿुधा। जी जी। पंहिंजी शाइरी आहे, ॿ मिसरा तव्हांखे तव्हां ॿुधायां, जी। पंहिंजी शाइरी आहे। जी जी। मदी असांजा यार वाहिरा कॾहिं काथे कॾहिं काथे, फ़क़ीरनि जा ॾींहं फेरा, फ़क़ीरनि जा ॾींहं फेरा, क्या कॾहिं बात है, क्या बात काथे कॾहिं काथे असांजा यार वाहिरा, कॾहिं काथे कॾहिं काथे। जबरदस्त जबरदस्त। ॾिसूं था गुलड़ा जे ॾांहूं वञूं था यार ते ॾांहूं, क्या बात। भोरन वा गुडियूं भेरा, कॾहिं काथे कॾहिं काथे। ये कलाम खणा आहिनि फ़क़ीर साईं, जी जी। पर टाइम मिलियो तव्हांखे किथे में इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। पढ़ा त काफ़र थिया घिरा न इन्हीअ घेर, है जाॾे राह रसूल जी तारे न पायां पेर, ये मन मो कढा न मेर त हुज़ूर हासिल न थी। है। जहिड़ो क्या हाल बात फ़क़ीर साईं। साईं तमामु बहितरीन। आभार। माशाल्लाह तव्हां सां अॼु लाइव मुलाक़ात करे मतिलबु ॾाढो मज़ो आयो। ख़ुशि हूंदो। ऐं सिंधी में ॻाल्हायां थो, जी, उर्दू जी, में जी। व्लॉग आहे, जी, दोस्त सिंधी बि ॾिसंदा आहिनि असांखे। जी जी त तव्हां सां हिकिड़ो प्रोग्राम करायोसीं लाइव महफ़िली, जी, पंहिंजो जी, जी। भाइटनि जो तौरु हुते भायो मुलाक़ात जॾहिं कोन थी, तव्हां हुकुम कचहरी कयो, कोन असां थी तव्हां हुई। कॾहिं हूं। या सचल जॾहिं सर बि मस्त हा। अचणु थींदो आहे, हाज़िरी भरींदा आहियूं त उते बि तव्हां दीदार थी वेंदो आहे, पर तव्हां पंहिंजी ड्यूटी ॾींदा आहियो, ख़ुशि असां ख़ुशि पंहिंजी ड्यूटी ॾींदा आहियूं, मुलाक़ात मतिलबु कोन थी सघंदी आहे। अॼु हिते साईं वटि थी वेठा हुयासीं पाण, हाँ साईं। त मुलाक़ात थी हुई, ॾाढो मज़ो आयो तव्हां सां कचहरी करे, तव्हांजा ॿ टे बोल ॿुधासीं या आभार। मतिलबु जेके शेर ॿुधाया तव्हां, मौला तव्हांखे वॾी हयाती। ॿुधायूं बाबा साईं। जी बिस्मिल्लाह। नंबर 10 वारी गरीब ॾिसी मिठड़ा तॾहिं झिणका ॾींदो आं, हाय हाय क्या बात। गरीब ॾिसी मिठड़ा तॾहिं झिणका ॾींदो आं, कॾहिं न मुंहिंजे अंगण ते तूं मिठड़ा ईंदो आं, वाह वाह। कॾहिं न मुंहिंजे अंगण ते तूं मिठड़ा ईंदो आं, वो ॾाढा ॾुख ॾींदो आं, तूं त गुल हसन ग़रीब खे। वाह वाह। मुंहिंजो मशहूरु कलाम मुंहिंजो उस्ताद गुल हसन मीरानी जो कलाम आहे। जी जी। आहियां मां ग़रीब तॾहिं तो जिन अख ॿुॾंदी आहे, ॾींदो आहीं मूंखे झिणका, ॾींदो आहीं मूंखे झिणका, ख़ल्क़ बि खिलंदी आहे, आहियां मां ग़रीब तॾहिं तो जिन अख ॿुॾंदी आहे, तोसां मोहबत करे वेठुसि हाणे मजबूर आहियां, तोसां मोहबत करे वेठुसि हाणे मजबूर आहियां, कॾहिं कॾहिं राति जो मूंखे भाउ निंड कान ईंदी आहे, कॾहिं कॾहिं राति जो मूंखे यार निंड कान ईंदी आहे, जबरदस्त। जेको वञी तुंहिंजो मां पुछुमि सभु मूंखे चरियो छॾनि, जेको वञी तुंहिंजो मां पुछुमि सभु मूंखे चरियो छॾनि, तुंहिंजा ताना तुंहिंजा मेड़ा दुनिया पे ॾींदी आहे, तुंहिंजा ताना तुंहिंजा मेड़ा दुनिया पे ॾींदी आहे, ॾाढो आई दिलि जो पको चवे अब्दुल रज़ाकी, ॾाढो आई दिलि जो पको मुंहिंजी दिलि तो ॾे अचण खां तो बि कान मुड़ंदी आहे, मुंहिंजी दिलि तो ॾे अचण खां तो बि कान मुड़ंदी आहे। वाह वाह वाह। सुर क्यों बाबा?
तेरी मेरी जोड़ी के जालिम टोड़ी, तेरी मेरी जोड़ी के जालिम टोड़ी, जिन्ना किता है जानी जुदा पट पाड़ा उना। वो नंढड़ी वही च थी वने अध रंग, नंढड़ी वही च थी वने अध रंग, हिन वञन का काली पट पाड़ा उना जा, या खुदा पट पाड़ा उना जा, या खुदा तेरी मेरी जोड़ी के जालिम टोड़ी, तेरी मेरी जोड़ी के जालिम टोड़ी, जिन्ना किता है जानी जुदा पट पाड़ा उना जा, या खुदा। हा प्यारा चंद्रा खे करा गज गोड़ा, फकीर खे करा गज गोड़ा, मौला उन्हाते विजा किरा, मौला उन्हाते छिपा किरा, पट पाड़ा उना जा, या खुदा। वाह वाह वाह, इंतजार में है कि क्या आने तो गंज थी उस्ताद। फकीर खान नगर भी दिखाने चाह भी तो जो भराई दा आमी तो तो पेट में लड़ो नहीं बाबे मामू के बका थे वही अगले मानी को जान मत मुक मरी। फकीर मैं टाइम पास करना हूँ। जी जी बिल्कुल बिल्कुल बाबा। बाबा हाँ ये दुनिया में इहो ही बाबा ने मेरा भूख लगा क्या थी तो भजन मानो मथे नेट लिखिया जी जी साईं कादिया रे खोला बाबू तारीख साई वेस पाई चर्चा एड़ा क्या थी मानो सा जी जी मानो मथे मुको छे मुको खबर दे मा भोगे न के हार होती जी 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 एड़ा कम थी था न जी जी ना असल में अजकल दुनिया में इहो ही यार सौदा जो कुछ आहे ही बस। खपे ही होई जी जी हर मानू परेशान है हाथ डिप्रेशन दुखो में। कम आठो गुड बाय दोस्तों, कैसा लगा आपको? अगर पसंद आया है तो इस वीडियो को बहुत ज़्यादा शेयर करो, लाइक करो, कमेंट्स करो, और अगर जो आप सुनना चाहो सॉन्ग फ़कीर की आवाज़ में तो कमेंट्स करो। इंशाल्लाह फिर से दूसरी बार जब मिलेगा तो इंशाल्लाह आप लोगों को सुनाएंगे। दुआ में याद।